अस्सलाम वालेकुम। तान सुबह STV न्यूज़ में वली मोहम्मद जारो नज़र गुजरा घोड़ाबाड़ी का एहसान फारूक दल जे हिन रिपोर्ट ते नाज़रीन घोड़ाबाड़ी लगे गोठ मोहम्मद आचार जे वेझो कासिम वलासियो रसूली वलासियो आशिक वलासियो जे टिन घरन के अचानक बाहि लगी पई जंहिं सबब घरन में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो। जी STV न्यूज़ के ॿुधाईंदे मुतासिरन कासिम वलासियो रसूली वलासियो ऐं आशिक वलासियो चयो त रात तक़रीबन 2 बजे हिकु घर के बाहि लगी पई ऐं पोइ उन घर सां ई लॻ ॿियनि घरनि खे बि बाहि विकोड़े वई। असांखे सार थी त असां ऐं पर पासे जे ॻोठनि गॾिजी बाहि खे विसरण जी तमामु घणी कोशिशि कई, पर बाहि टिनी घरनि खे पूरी वकोड़ में आणे छॾियो। असां पंहिंजनि बचनि ऐं घर भातियुनि खे जानी नुक़सान खां बचाए वरितो। बाक़ी 3 घर पूरी तरह सड़ी राख थी विया। तिन में मौजूदा समूरो सामान पिणु सड़ी रख थी वियो। मुतासिरन ग़रीब हारियुनि वसवारनि खे अपील कई आहे त असां ग़रीब हारियपो ऐं मज़दूरी करे पंहिंजनि बचनि जा पेट पालींदा आहियूं। अॻी फाका कशी में मुब्तला हुआसीं, पर हाणे त असांजा न अजा रहिया आहिनि न ई तिन में को सामान। महिरबानी करे असां ग़रीबनि जी इंसानी तौरु मदद कई वञे।